मां तुझो आहियां जानी तोखे वहम वजायो मुझो तुझी मां के तुझी भेण के तुझी पुफीअ के तुझी नानीअ के तुझी ॾाॾीअ के तुझे सॼे ओड़े पाड़े के तुझे सॼे खानदान के ईद मुबारक जानी। आई लव यू एडवांस ईद मुबारक। मां तव्हां बरोचन खे हिकिड़ी ॻाल्हि में मञींदो आहियां, तव्हांजो माइंड ते कंट्रोल आहे। असां सिंधियुनि खे ईअं थियूं नचाइण जे ढिबकीअ ते भोली नचे। बाबा कंप्यूटर वठी ॾे न। कंप्यूटर खे छा कंदी आहे? हलाईंदसि न छा कंदसि? छोरी छा थी चवे? व्हाट्सएप तो ब्लॉक कयो पर दिल तो कीअं ब्लॉक कंदे? जंहिंखे जिगर जान चवंदो आयो आहीं उनखे कीअं अनजान चवंदे? मां ॼाणा थो मुंहिंजी सारी चैट मिटाईंदे, मुंहिंजा गैलरी मां फोटू भी डिलीट कंदे। मां ॼाणा थो बदला तोखां कहिड़ा वठां ए मुनाफ़िक, बस एतिरी पक आहे असांजो खिलण ई तुंहिंजे लाइ वॾो था। 14 रकातूं जो मुड़ुस खां पगार न पियो बि पाड़े वारे खां पुछे बाक़ी घणियूं बचियूं न जल हलड़े छोरी तुंहिंजो टाइम हुआ तुंहिंजे पेर में छेर पई वजंदी हुई ए तो तेरा जमानू मजबूर हुआ जॾहिं चेल ते चोटी कुॾंदी हुई। साईं लाइव प्रोग्राम आप अरे लूसी बंद कर सुख की ना ऐसे बंद कर न तू मोतबर थी या सब नासा फटारी करे। मां चाहंदो जेकॾहिं शैतान खे असली शक्ल में ॾिसणो अथव न इमरान खान खे ॾिसी खयो बेलचे जहिड़ो ऊठ सब सुमी था पवन रोआ सजी रात मां उम्मीद न लाथिया। पंहिंजो बूथ ॾिठो अथई ॼण निम में डबो टंगियो पियो आहे। तो पंहिंजो बूथ ॾिठो आहे ॼण माज़ी बची बिच ते छेड़ो तपे कढियो आहे। चर्चा तो करी या सच में तो चवीं? हा मां तो सच में तो चवां। जेकॾहिं सच में तो चवीं त ठीकु आहे, बाक़ी मां एड़ी कई गद्दारी तड़पी उठा से एड़ी कई गद्दारी एड़ी कई गद्दारी तड़पी नथो तुझे भाई उहा तुझी मर्जी असां पोइ बि तो सां कंदासीं वफ़ाऊं। नथो तुझे भाई उहा तुझी मर्जी। कभी तो सेवा सनम ओ नाहे का खुशी तो जो आ कसम वे दिल पर देई मुखे गम तेरी तो कभी तो ओ मुझो कदर जदे थी दई जदे यार मरी के दुसन